अस्सलाम वालेकुम। टंडो गुलाम हैदर बरसा मालपड़ी यूसी लकी एट मेहरवा जी मिस्किन पोरियत अली अहमद सोलंकी जी घर ते बासरन कब्ज़ो करे छॾियो। जंहिं बैदि पोरियत मासूम न्याणी समेत दरबदर बणियल मिस्किन पोरियत इंसाफ़ लाइ बचनि समेत ऑफिस जा धिका खाइण लॻो। मुतासिरीन खे गुरबत सबबि किथां बि इंसाफ़ न मिली सघियो। उन सिलसिले में पोरियत अली अहमद सोलंकी संदसि ज़ाल गुरी सोलंकी मासूम ॿारनि समेत साफ़िन अॻियां ताईंदे चयो त कुझु टाइम अॻु मज़दूरी सांघे ॿिए शहर में वियसि, जंहिं बैदि मुंहिंजी घर ते ॻोठनि जे बाअसर गुलाम हुसैन सोलंकी मौतमार धमकियूं ॾेई घर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हिन वक़्तु बाअसर जी धमकियुनि ऐं बेघर थियण बैदि बचनि समेत दरबदर बणिजड़ी विया आहियूं। ॻोठ जे चङनि खे दाऊं ॾियण बावजूदि बाअसर घर तां कब्ज़ो ख़ाली नाहे कयो। हिन चयो त बाअसर धमकियूं ॾेई हरनसा करे रहियो आहे। किथां बि इंसाफ़ नथो मिले। मासूम न्याणियूं ख़ौफ़ सबबि बीमार थी पयूं आहिनि। सख़्त गर्मी में बेघर थी विया आहियूं। मुतासिर ख़ानदान DIG हैदराबाद SSP टंडो मोहम्मद ख़ान समेत वस वारनि खे अपील कंदे चयो त नोटिस वठी घर तां कब्ज़ो ख़ाली करायो वञे। बाअसर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। केर केर अचण कोन थो ॾे। गुलाम सेन मुंहिंजे पुफी जो पुटु आहे। उहा पाण चए थी हेॾा ईंदी त टंगू बाहूं भाॼींदीसांसि। ऐं ग़रीब आहियां, मुंहिंजो पुटु पिया हीअ आहे कोन, मुंहिंजो मुड़ुसु वीचारो ग़रीब आहे, मिसकिन आहे। हिन जे पुठियां वई साली मज़दूरी ते हाणे मूंखे अचणु कोन था ॾियनि अंदरि। पंहिंजो ई घरु पको ठारायो। हिन सूमर ते जॾहिं वरी तॾहिं मूंखे अंदरि घरु हिते जेको किथे आहे तुंहिंजो घरु, किथे आहे तुंहिंजे सहुरे जो हल ॿार। हिन मिनतूं कयूं त मिठे लिसारी मिनतूं कयूं, मिठे ॿियनि माण्हुनि मिनतूं कयूं। हिन जो इहो ई जवाबु आहे तुंहिंजी हिन का शइ कोन्हे। ठीकु आहे, तूं हितां हिन जॻह तां मूंखे चयो तूं मिठे पंहिंजे मथे वठि। हिननि अची जॻह ते हली हिते विहारियो था माना इहो जंजाल था पैदा कयो। जंजाल पंहिंजे घर में विहण न कयो, जंजाल पैदा कयो। वधीक पनीअ जी दाल मुंहिंजी हिन जे ॿिए जी